भलीकार साईं आगा ज़फ़र ऐं प्रोग्राम आहे हरूभरू। हरूभरू में बसि हरूभरू जूं ॻाल्हियूं त आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त का न का ॻाल्हि कम वारी निकिरी बि ईंदी आहे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त मूंखे कंहिं माण्हू जी ख़बर बि हूंदी आहे त केरु थो अचे, पर कॾहिं वरी का ख़बर हूंदी बि न आहे त केरु आहे। ऐं अॼु जेका शख़्सियत मूं वटि स्टूडियोज़ में आई आहे उनजे लाइ बसि एतिरो चवां थो त वॾियूं सिफ़ारिशूं करे धणीअ ते पहुतो आहे। मूंखे ख़बर न आहे त आहे छा, बसि हुतां फ़ोन चयो आहे हिन जो इंटरव्यू कयो। अचो मिलो बाबा साईं, वॾियूं सिफ़ारिशूं करे आया आहियो, तारीफ़ थी वञे। साईं गमटार ॻोल्हाए ऐं त शाइर आहियां। अच्छा, तव्हां शाइर आहियो? बिल्कुलु साईं। गमटार ॻोल्हाए ॻोल्हाई गमटार ॻोल्हाए। तव्हांजी शाइरी गोल गोल हूंदी आहे? शाइरी सी गोल न हूंदी आहे, शाइरी हूंदी आहे। शाइरी तव्हांजी मूंखे लॻे थो किथे तव्हांजी शाइरी ॿुधी आहे। ॿुधी बिल्कुलु ॿुधी हुई तव्हां हू त कोन्हे केसटी शाइर जेको सॾिबा आहिनि, वल्गर क़िस्म जी शाइरी कंदा आहियो तव्हां, उहे त कोन्हे? वल्गर क़िस्म जी शाइरी, केसटी शाइरी, बाबा शाइर हूंदा आहिनि। इहे कहिड़े क़िस्म जा हरूभरू सुवाल था कयो तव्हां वेठा? न आऊं हरूभरू जी ॻाल्हि आहे। केसटी शाइरी थींदी आहे मिया। उहा शाइरी खे तव्हां केसटी चओ या शाइरी खे तव्हां को बि नालो ॾिसो, पर शाइरी थींदी आहे। इहो ज़हन में रखो, हरूभरू सुवाल न कयो। तव्हां भला को पंहिंजो शेर ॿुधाईंदो? हा सी शेरनि लाइ त मां आयो आहियां, बाक़ी इंटरव्यू कराइण मां छो इंटरव्यू ॾियणु आहे। ॿुधायो साईं, मुंहिंजी शाइरी आहे त घर जो मालिक हर ते वियो अथई। तरन में ॿुधायां? हा साईं, ॿुधायो। घर जो मालिक हर ते वियो अथई, घर जो मालिक हर ते वियो अथई, पोयों छॾे पोड़ो दिल पर आओ टपी लोड़ो, ओ सोहणा आओ टपी लोड़ो, ओ जानी आओ टपी लोड़ो। ओ घर जो मालिक घर जो मालिक हर ते वियो अथई, घर जो मालिक, ओ घर जो मालिक हर ते वियो अथई, पोयों छॾे पोड़ो दिल पर आओ टपी लोड़ो, सोहणा आओ टपी लोड़ो, ओ जानी आओ टपी लोड़ो। अरे मूंखे अदबी शाइरी त न थी इहा? शाइरीअ में कहिड़ो अदब? शाइरी थींदी आहे, शाइरी में अदब केॾो आहे? यार कमाल तो करी तूं यार। असीं अदीब आहियूं, असां बि शाइरी कंदा आहियूं, पर हाणे अदब जे हुन में रही करे तव्हांखे ख़बर आहे त अदब छा आहे? अदब बाबा अदब असीं जेके अदीब आहियूं। ठहियो अदीब। अरे छाजो अदब? हे तोखे अदब अचे थो? तो करे दोस्त यारनि जो अदब कयो आहे? तो पंहिंजनि जो अदब कयो आहे? तो वॾनि जो अदब कयो आहे? तो नंढनि जो अदब कयो आहे? अदब छाजो अदब? शाइरी में कहिड़ो अदब यार? अफ़सोस आहे मूंखे, गमटार घुराए हरूभरू परेशान न कर, हरूभरू परेशान बाबा। आऊं उन अदब जी ताज़ीम वारो एतिराम जी ॻाल्हि कोन थो कयां। ऐं अदब माना साहत, माना जेका शइ लिखंदा आहियूं, असीं शाइरी में माण्हुनि खे कुझु ॾियणु चाहींदा आहियूं न, माण्हुनि खे को रस्तो ॾियणु चाहींदा आहियूं, माण्हुनि खे का ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदा आहियूं। या तव्हां छा सम्झंदा आहियो? तव्हां छा ॾींदा यार? यार तूं ॻाल्हि खे घुमाए फिराए हरूभरू अलाए कहिड़ा लफ़्ज़ पियो थो इस्तेमालु करी। असां सिंधी माण्हुनि लाइ शाइरी कंदा आहियूं, सिंधी समाज लाइ शाइरी कंदा आहियूं, जीअं आम माण्हू खे सम्झ में अचे। तव्हां ख़बर न आहे त अलाए कहिड़े क़िस्म जा वेठा था लफ़्ज़ ॻाल्हायो, मूंखे त हरूभरू तव्हांजी ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। तव्हां कम जी ॻाल्हि कयो, तव्हां इंटरव्यू जी लाइ घुरायो आहे तव्हां मूंखे, मां हेॾियूं वॾियूं सिफ़ारिशूं कराए हिते पहुतो आहियां, त मूंखे इंटरव्यू वारियूं ॻाल्हियूं पुछो न। अहिड़ा सुवाल कयो जेके मां तव्हांखे जवाब हुन जा ॾेई सघां। तव्हां वेठा था शायदि तूं अदब हलो ठीकु आहे। तव्हां जेका शाइरी कंदा आहियो, भला शाइरी जूं सिन्फ़ूं कहिड़ियूं कहिड़ियूं? तव्हां कहिड़ी सिन्फ़ में शाइरी जूं सिन्फ़ूं? हा साईं, शाइरी जूं सिन्फ़ूं ॿ हूंदियूं। कहिड़ियूं? ॿ, हिकिड़ी सिधी, ॿी ॾेढी। तव्हां त हद करे छॾी। शाइरी जी सिन्फ़ हिकिड़ी सिधी, ॿी ॾेढी। हिकिड़ी सिधी थींदी आहे, ॿी थोरी ॾेढी थींदी आहे। शाइरी जी ॿ सिन्फ़। भला सिधी कहिड़ी आहे, थोरो चई ॿुधाईंदो? सिधी में तव्हांखे ॿुधायो न सही आहे। सिधी जेकी पहिरीं शाइरी ॿुधाई उहा सिधी, बाक़ी जेकी हिनजी ॿी ॾेढी आहे उहा इहा आहे त भित टपी यारे भित टपी आहे। हाणे इहो तव्हां ॻाए ॿुधाईंदो? हा साईं, तव्हां चओ था त पोइ तव्हांजी फरमाइश कयूं। भित टपिया जानी भित टपिया सुणा भित टपिया, टंग नथी पुॼई त डबो रखिया, भित टपिया सुणा भित टपिया, जानी भित टपिया सुणा भित टपिया।
यार तूं इहा ॾेढी सिर्फ़ ई पहिरीं सिधी तव्हांखे ॿुधायो, हाणे तव्हांखे इहा ॾेढी ॿुधायो। बेली शाइर साहब ख़ुदा खे मञो, तव्हां हरू क़ौम जी ॿेड़ी न ॿोड़ियो। को तव्हांजी शाइरी इंतिहाई वल्गर शाइरी आहे यार। तव्हां शाइरी कयो था त शाइरी में माण्हुनि खे को सबक़ु ॾियो, शाइरी में माण्हुनि खे राह ॾिसो, को वतन जी ॻाल्हि कयो, को क़ौम जी ॻाल्हि कयो। यार तव्हां छा यार कहिड़ी त जंग ते आयो ही जो क़ौम जूं वतन जूं वेठे तूं ॻाल्हियूं करे फ़ौजदारियूं ॻाल्हियूं। बाबा तूं ॻाल्हि कर शाइरीअ जी न, जेको माण्हू खे सम्झ में अचे, आम माण्हू खे सम्झ में अचे, का ॻाल्हि हुजे। बाक़ी तूं जंग वारो मैदान खणी महाज़ खणी खड़ो कयो अथई त क़ौम अचे बोले छा जो छा। बाबा तूं हर बार वधाए ॻाल्हि खे शाइरी ते हर बार इहा जेका तव्हांजी शाइरी आहे, या हरू जी शाइरी जेका तव्हां कयो, हरू शाइरी न आहे, शाइरी थींदी आहे भैया, ईअं न चवंदो कर। हा शाइरीअ सां राति जूं निंडूं फिटाए था शाइरी कयूं, मज़ाक थोरी आहे। असांजो गुलू सोदाई उन पंहिंजी शाइरी जे लाइ जेके महिनतूं कयूं, जेके कुर्बानियूं न कोन था करे सघो। गुलू सोदाई न आहे साईं, उहो गुलू गशाई आहे। गुलू कशाई हा गुलू कशाई तव्हां सोदाई हा पंहिंजो कहिड़ो सोदाई यार हिकिड़ो त यार तव्हां मूंखे सवालनि भला तव्हां इहो मूंखे ॿुधायो, तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां भला वाई कई लिखी आहे? वाई बादी यार कहिड़ी ॻाल्हि तूं करी यार, वाई बादी इहे त बीमारी जा नाला पियो थो वठी। तूं शाइरीअ ते ॻाल्हाए न, हे कहिड़ी हिकिड़ो वाई थींदी आहे त माण्हू पेट में पेट फहिजी थो वञे, मक़सदु बीमार थी पवंदो आहे न, उनखे बादी थी पवंदी आहे, पोइ उनखे वाई थी पवंदी आहे, पोइ डॉक्टर अरे यार काफ़ी न बाबा, काफ़ी असां चांहि पीअंदा आहियूं, चांहि अथई त चांहि घुराए, काफ़ी जी ॻाल्हि न करे। काफ़ी वॾनि माण्हुनि जा शौक़ु आहिनि, असां काफ़ी न पीअंदा आहियूं। काफ़ी चांहि जेको चवंदा क़िस्म मां इहो ॿुधो आहे, बाक़ी मूंखे इहा ख़बर आहे, ॾिठी बि कोन्हे। बाक़ी मूंखे चांहि पीती आहे। शाइरी मां जॾहिं बि कंदो आहियां। शाइर आहियो? हा सी शाइर। भला गज़ल लिखियो अथव? गज़ल बाबा उहे मौलूदाई जो कमु आहे न, जेके तव्हां मुला टाइप जा न हूंदा आहिनि जेके उहे गज़ल मौलूद उहे ॻाईंदा आहिनि। असांजो उन सां कहिड़ो वास्तो? त तव्हां कहिड़ी शाइरी कंदा आहियो? शाइरी छा आहे? शाइरी तव्हां छा था सम्झो शाइरी खे? शाइरी तव्हां माना हरू भरू बसि ॿ लाइनूं लिखण सां माण्हू शाइर थी वेंदो आहे छा? असांजे शाइरनि जेके असांजे टईअ जे शाइरनि जेके कुर्बानियूं ॾिनियूं न, तूं तसवर बि कोन थो करे सघीं। तूं पाण खे अदीब थो सम्झी, पाण खे दानिश्वर थो सम्झी, पाण खे सम्झी वॾो माहिर शाइरी जो सम्झी थो पियो। मूंखे अफ़सोस आहे तूं वारी शाइरी जेकी शाइरी करी थो न पियो, जेके अदबी अलाए छा जो छा, उहो तुंहिंजी किताबनि में दफ़न आहे, असांजे माण्हुनि ताईं कोन थी पुॼे। असांखे झर झंग में, ट्रैक्टरनि ते, बसर में, टालर में, जिते वणे ते असांजा कलाम हीअं गूंजनि था, गूंजनि था। तव्हांजी शाइरी केरु थो ॿुधे? केरु बि कोन थो ॿुधे। मया कुझु बि न आहे तव्हांजी शाइरी। असांजी शाइरी साम्हूं तव्हांजी शाइरी का हैसियत कोन थी रखे। यार मां त हिकिड़ो त तव्हांजी सिफ़ारिश आहे तमामु वॾी, अलाए किथां किथां सिफ़ारिशूं करे हिते तव्हां मूं वटि आया आहियो। ॿियो ख़बर तव्हांखे कंहिं टके जी कंहिंजी बि कान्हे, न शाइरी जी ख़बर आहे, न शाइरी सिंफुनि जी ख़बर आहे, न तव्हांखे। ऐं चओ था तव्हां वॾा शाइर थियो कीअं? हेॾे ॾिसे कोट हे टायूं हे सभु कुझु टाए त खणी कोन्हे, पर कोट हे वॾनि माण्हुनि जा कोट आहिनि न, वॾनि माण्हुनि जा कोट, वॾा माण्हू असां आहियूं। असांजी शाइरी में जेकी असांजी वॾाए पए न, उहा तसवुर तूं कोन थो करे सघीं। मिया असांजी शाइरी में तूं असांजी शाइरी करे गहराई सां ॿुधी न आहे न। तव्हां सवेर ॻाल्हि की कुर्बानी थी, मूंखे ॿुधायो शाइरी सां कुर्बानी छा हुजे? तव्हांजी मूंखे ॻाल्हि सम्झ में अचे कान थी, शाइरी जो कुर्बानी जा छा हुजे? साईं गुलू कशाईअ पंहिंजी शाइरी ॻाइण जे लाइ ख़बर अथव छा कयो? अलाए छा कई? पहिरीं हुन पंहिंजी शाइरी जेकी कई, फनकार खे ॾियण वियो, रिढ खपाई, फनकार कोन ॻाई। वरी हुन ॿकरी खपाई, हुन कोन ॻाई। वरी हुन छा कयो? ॿुध हुनजी कुर्बानियूं ॿुध, शाइरीअ जे लाइ हुनजी कुर्बानियूं ॿुध। हुन मेह खपाई, हिकिड़ी मेह हुअसि घर में, ॿारनि जो खीर हुन में हुअसि, उहो खीर ॿारनि खे पीआरी थो, उहा मेह खपाए हुन फनकार खे ॾिनी। अॼु हुनजी धूमधाम सां पूरे इलाइक़े में सिंध जे कुंड कुर्छ में हुनजी शाइरी पई थी हले। बाबा छा त हुनखे दाद मिलियो। इहे कुर्बानी हिनखे चइबो थी, इहो गुलू कशाई शाइरी। हा अच्छा, माना तव्हां इहा ॻाल्हि सम्झण लाइ तस्लीम करण लाइ तयारु न आहियो कहिड़ी त ही जेका सिंध में जेका अदबी तहरीकूं हलनि थियूं, जेके अदीब जेके आहे वरी उहे तंज़ीमूं ठाहे माण्हुनि खे जाॻाइण जे लाइ, माण्हुनि खे फ़िक्र ॾियण जे लाइ, तव्हां वटि को फ़िक्र को आहे? फ़िक्र असांखे हिकिड़ो फ़िक्र। अरे ॻाल्हि ॿुध, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तव्हां शाइरी में को फ़िक्र ॾिनो आहे कॾहिं? अरे बाबा ॿुध, पहिरीं ॿुध त सही। हे तव्हां इहो छा चई सघो त इहो शाइरी था कयूं, अदबी छा आहे? अदबी
तव्हांजा टोला अदबी संगत जो मूं नालो ॿुधो आहे। अदबी संगत में तव्हां घणा टोला आहिनि इहा तव्हांखे ख़बर न आहे? घणा धड़ा आहिनि? हिनमहिल ते पाण में ठहिया आहियो पाण में। इख़्तिलाफ़ ॾिसो, इख़्तिलाफ़ रखी इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते उहो तव्हां पंहिंजो मसइलो आहे, असांजो मसइलो न आहे। पर तव्हां जेके पढ़ियल लिखियल पाण खे सम्झो था, असांखे जाहिर ॼट शाइर था सम्झो न, के किसटी शाइर आहिनि। ऐं हे बर्गर अलाए छा जो छा था वेठा चओ असांखे, पैसा बर्दाश्त कयूं जो सिफ़ारिश ते आया वञी था चओ। सिफ़ारिश ते कोन आया आहियूं मिया, असां पंहिंजी महिनतुनि ते हिते पंहिंजी महिनतुनि सां बसि मुंहिंजो ॻोठु किथे आहे, मां किथां शहर जा लारियूं गाॾियूं लताड़े हिते पहुतो आहियां, उन खां बाद में हिते पहुतो आहियां। तव्हां चओ था सिफ़ारिश किराया हुआ भाड़ा करे आया हुआ, ॿिया किराया हुआ भाड़ा। पहिरीं पंहिंजो पाण में ठहो, पहिरीं पंहिंजो पाण में ठहो, पंहिंजी शाइरी खे पोइ ॾिसंदासीं। बाक़ी असां शाइर जेके आहियूं उहे मशहूरु तरीन शाइर हो। असांजी शाइरी कुंड कुर्सी कणक में अलाए छा जो उहा बि शाइरी तुंहिंजी हुई? हा हा मुंहिंजी। ॿुधी नथो वरी छो अफ़सोस आहे मूंखे? हा ॿुधाए बाबा, मां तव्हांखे पहिरीं बि चयो त उहा शाइरी मुंहिंजी एॾी ज़बरदस्त हुई ऐं एतिरी मक़बूल हुई जो तव्हांखे मां छा ॿुधायां थो तव्हांखे न, मां तव्हांखे ॿुधायां थो। हा त इहो ई त इहा शाइरी मूं तमामु गहराई सां कई त गिड़िस इश्क में ईअं जीअं कणक में कुती, गिड़िस इश्क में ईअं जीअं कणक में कुती, विसियो दिलबर वटि त लाहे वती जुती, ॾाइण अहिड़ी छिती टंगे बि ॾियनि। मतिलब त तव्हां जेका शाह लतीफ़ जी जेका शाइरी आहे तव्हां उन पासे न ईंदो, शेख अयाज़ वारो जेको पासो। बिस्मिल्लाह लतीफ़ सरकार से असांजी मुर्शिद आहे, उनजी शाइरी वॾी आहे साईं, उहा असांजी सम्झो ॿार, उहो असांजी सम्झो ॿार, उहा मथे आहे, तमामु मथे आहे, उहो असांजी मुर्शिद आहे साईं। असांजी शाइरी, असांजी शाइरी तव्हां ॿुधायो साईं पंहिंजी शाइरी। जी बकरी खाधो गाह जी जी तितो में मुंहिंजो साह। साईं हाणे कंहिंखे ॾियां दां त गिदड़ खाई वियो सिंध खे। यार कुझु सम्झो, कुझु सोचो दोस्तो, छा हीअ शाइरी, छा सिंध सदियुनि खां जेको हिकु सिलसिलो हलंदो अचे थो सिंधी सभा जी क़ौम जो, हिकिड़ो अदब जो, हिकिड़ो उहो अहिड़नि शाइरनि जे हथ में ॾेई छॾियो।